जीअं त नाज़रीन अवां खे नौशेरो फिरोज़ मां आगाही कंदा हलूं त अवामी मसइलनि मीडिया ज़रिए हक़ ऐं सच लिखी आला ऐवाननि ताईं पहुचाइण सहाफ़ियुनि जो अमल साराह जोॻियो आहे। सहाफ़ी पंहिंजी जान जी परवाह न कंदे प्रेस क्लबनि ऐं झर झंग वञी करे मज़लूम माण्हुनि जे किरदार रसी लाइ जाखोड़नि था। इन जाखोड़ी किरदार सहाफ़ियुनि खे सलाम पेश करियां थो। अहिड़ो ई इज़हार रजिस्ट्रेटेड नेशनल प्रेस क्लब नौशेरो फिरोज़ जी इफ़्तिताह तक़रीब खे ख़िताब कंदे अमन नवाज़ मंगी, रीजनल डायरेक्टर एजुकेशन एंड शहीद बेनज़ीराबाद रजिस्ट्रेड नेशनल प्रेस क्लब नौशेरो पहुची इफ़्तिताह कंदे चयो त सहाफ़ी माशरे में थींदड़ ज़ुल्म नाइंसाफ़ियुनि अवाम जो आवाज़ बणिजी हर मामले ते हक़ ऐं सच खे वाइको कनि था, जेकी बहितरी जो अमल आहे। ही दौर मीडिया जो आहे, हर माण्हू पंहिंजी जंग मीडिया ज़रिए विड़ी रहियो आहे। नेशनल प्रेस क्लब नौशेरो फिरोज़ पहुचण ते मौला बख़्श मशहूरी ऐं शौकत मलिक पारां अमन नवाज़ मंगी ते गुलनि जी वर्खा कई वई। इन मौक़े ते मौला बख़्श मशहूरी, अफ़ज़ल मंगी, शेर अली मशहूरी ऐं नेशनल प्रेस क्लब नौशेरो फिरोज़ जे सभिनी सहाफ़ियुनि जा थोरिया मञिया ऐं सहाफ़ियुनि जी पिणु साराह कई।